शान हजरत उमर ओ बकरी को चरवाया लल्ले नहर अन्या ताई कबर विच पे कब दे खबर अदल देखो नो शेर हैरान है फख्र कुल रसूला दा वडा शान है अरब दे अजम दा ओ सुल्तान है फख्र कुल रसूला दा वडा शान है सहाबी बीर या अमीरुल मोमिनीन बुधाए कैसा पे गालाए खुतबे जे दौरान खुतबे दी दे मुझी नजर गलायो गलायो मुझी नजर निहामत जे इलाके ईरान में पहुंची गलायो था लाई कौन था गलायो बीठो काथे हजरत अमीर उमर मदीने में काथे बीठो आ मदीने में मस्जिद नबवी में बीठो आ मिंबर रसूलुल्लाह जेते बीठो आ मुस्तफा जो शागिर्दा खुतबे दी दे अग्या जबल हन अग्या मुजादा ब्या मुल्क हन सवा महीने जे पंध ते जंग जो नक्शो दिसी रहो आ मदीने मां मुस्तफा जो गुलाम साहबो मां डिठो पे गमसान जी लड़ाई पे लगी ओच तो काफरन चालाकी कई काफरन केड़ी चालाकी कई जी काफरन इया चालाकी कई जो ओच तो जबल जे पोयो कुछ फौजी दस्तो लाथौ त पोयो जे सारे ते हमलो थे त सारे के शिकस्त अची वने मां सारे के सद कयो त या सारे तो अल जबल ओ सारे तो जो अते तवज्जो आ पोइते ख्याल को नहीं कुछ जबल जो भी ख्याल कर पोया अमा के बुधाया तो सारे मुझो सद सुजातो आ उने बे गाजन जो मुजाहिदन जो दस्तो पोइते मोकलियो आ अमा के मां उमर खुशखबरी तो बुधाया तमा के बुधाया म तो अज सारो जंग खटी रहो आ साहब ने दिहाड़ो नोट कयो तारीख नोट कई वक्त नोट कयो रखी छडियो हजरत सारो जंग खटे जमल मोटी आयो तमल मुजादा साहबी गजी विया हवाल वठन छड्या सारे आडे खबर लड़ाई की है कहीं जोहर दिखारिया मुजाहिदाना अंदाज सा केर पे होया तो सब मुजाहिद पर तलवार कहीं मोहब्बत सा पे हलाई तीर अंदाज किया डिफेंस करने वाला किया हजरत सारे तो जे गमसान जी लड़ाई ही जुम्मे जो दिहारो हो जे दिहारे सा के फतह पे थी गमसान जी लड़ाई लगी वई मुंडियों गिरी रहियो जे कुतर कभी आगाह कर दोआ ये कुतर कुतर मुजादा गुडियों पे गिरी पयो ओच तो ऐन खुतबे जो टाइम हो जे टाइम ते सा नमाज पढ़ंदा खुतबे जे मते ओच तो मुझे कन्न में आवाज आयो या सारे तो अल जबल मां आवाज सुना तो हजरत अमीर उमर जो आवाज हो मुखे चीता किते तो तवज्जो कर पोइते ठुंद पे दुश्मन सी फौज खवी जे मां बरी पांजा मुजाहिदा ओडा मोकलिया एन खुतबे वाले टाइम ते अल्लाह पाक जी जात बाबरकात असा जी मदद फरमाई हजरत अमीर उमर मुजी मदद कई मुजो तवज्जो छिकराई ऐ असा के उन टाइम ते फतह या भी नसीब थी साहबी खणी वो कागज जो भेटन तारीख तो हिकड़ी रही बख्श जमाली जे गोठ वारो हजरत अमीर उमर शागिर्द वा सोने रसूलुल्लाह जो गुलाम सोने रसूलुल्लाह जी जात बा बरकात जो जेकर शागिर्द मदीने मो भी महीने जे पंध ते नजर पे पहुंचाए सके तो मुजादा जंग जो नक्शो दिसी भी सके जो हजरत सारिया जी मदद पे करे सके तो उस तई आवाज पे पहुंचाए सके तो शिरक ना है तो वो सूरो मोहम्मद करीम पान जेको निजो नूर जे गुंबद खदरा मा अज रही बख्श जमाली जे जमायत कहते थे ज़ियारत कराए त कराए सके तो हिनन जी फरियाद बुद्धि भी सके तो हिन जी मदद करे भी सके तो कलायो हाओ या ना जे हबीब जे गुलाम जी या नजर आ रसूलुल्लाह जी जात जी नजर चाहूंदी यार कलायो असा तडे चवंदा हो त रहे मदीने अचे कबर में इहो बि केडो कमाल रहे मदीने अचे कबर में इहो बि केडो कमाल आहे किथे बि मोमिन मरे भले पर गुझी सजण खान गाल आहे
सुभान अल्लाह। अब आजे यो महबूब जे गुलाम जो इल्मा, महबूब जे कुल गुलाम जी इहा नजरा, मुस्तफा जे गुलाम जी इहा ताकत, रसूल जे सरदार जी ताकत चाहूंदी। अबा हजरत अमीर उमर जो सद सारियो महीने जे पंध ते बुधी सके तो इन उम्मत जी सलात आमिना जो लाल नथो बुधी सके। हाँ वो नथो बुधी सके। असा तरी चवंदा हूं त सरदार पंजे सलवात बुधंदो वा मदीने में, सरदार पंजे सलवात बुधंदो वा मदीने में, आ हजरत पाको हयात बुधंदो वा मदीने में। हाने तमाम बि दुरूद के भेरो ॾियो सल्लल्लाहु अलैहि या थक जी पिया हो वो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। यो महबूब जो हिकड़ो शागिर्द चो सुभान अल्लाह। यो महबूब जो शागिर्द जन जो नाल महबूब जो माइट बिया, हे महबूब करीम जो हजरत अमीर उमर सोहरो आ। हानी हबीब जी ज़ात बाबरकात जो सगो चाचो आ जन जो नालो हजरत अब्बास आ। उन जो पुटो आ हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अनुमा, जेके मुझे हबीब जी ज़ात पान दुआ कई हुई। सरकार फरमायो चाचा अब्बास, पान फरमायो जी। सुभाणे मां तो वट ईंदुस पान मोहम्मद करीम हली दो साईं अखिन ते भले अचो। पान फरमायो चाचा घर वेठे दुआ करण ला ईंदो साईं, तू घर जा अदा या पो पढ़ंदा से आके खबर जागो था। मुंजा दोस्तों सरकार फरमात मां घर ईंदुस, घर बैठे तो के चाचा दुआ कदुस। अड्या तो सुभान अल्लाह। हजरत अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ज़ात बाबरकात घर इंतजार में आ तो सुभाणे सरकार ईंदो। वेठो आ हाजी गुलाम नबी मैसर तो सुबह जो टाइम थियो वा इंतजार में आ त सरकार अचे त हजरत हाजी गुलाम नबी जो रूह तो चवे त हजरत अब्बास ये तो चवे अज कुर्ब करे मुझे कखेड़न में मुझो चंद्र खास है यारो ईंदो। अज कुर्ब करे मुझे कखेड़न मुझो चंद्र खासो है यार ईंदो। कुर्बानो वञा रस्ते ता जह रस्ते सा कुर्बदार ईंदो। तमाम बिचो अज कुर्ब करे मुझे कखेड़न ते मुझो चंद्र खासो है यारो ईंदो। मुझो चंद्र खासो है यारो ईंदो। अज कुर्ब करे मुझे ओहो समझिया। अब तवज्जो वे भला दुआ घुरा छड़े जाने हुत समझिया हिते सुतियाती कल शाम में चारे कागलड़े। हाजी साहब केड़ी खबर आंदई के तो कॾहिं हुतों थी वरी हुतवे हितों उथी वरी हुतवे मूं समझो मुझो मन ठारो ईंदो। अज कुर्ब करे मुझे कखेड़न में मुझो चंद्र खासो है ईंदो। अज कुर्ब करे मुझे मुझो चंद्र खासो है यारो
कुर्बानो वञा उन रस्ते ता जह रस्ते सां कुर्बदार ईंदो। बाबा हाणे मिसरो ॿुधायां, हथ मथे खणी 3 दफ़ा सुभान अल्लाह चओ। के माण्हू ईद सईद में खुश असां यार पंहिंजे जे दीद में खुश। ईद ते ख़ुशी थींदी आहे न, ईद ते ख़ुशी थींदी आहे न। कपड़ा पाईंदो आहे, बोसके जो वॻो पाईंदो आहे, पटको पाईंदो आहे, अजरक पाईंदो आहे, ख़ुशबू लॻाईंदो आहे, दोस्तन सां मिलंदो। अॼु मुंहिंजा दोस्त ईंदा, अॼु मुंहिंजा आलिम ईंदा, अॼु मुर्शिद ईंदो, अॼु हुन जे दरगाह ते वेंदुसि, पीर साईं ज़ियारत कराईंदो। ख़ुशी थींदी कान? अबा ख़ुशी थींदी न ईद ते? पर हाजी गुलाम नबी छा थो चवे? के माण्हू ईद सईद में खुश असां यार पंहिंजे जे दीद में खुश। उहा दीद भली आ ईद में खा। अदा सरकार जी निगाह ते त छा खपे? आला हजरत तो फरमाए त जिस तरफ उठ गई दम में दम आ गया। जे तो सरकार जी निगाह पे सब मोल में वरी जान अची वची। जिस तरफ उठ गई दम में दम आ गया, उसने गाहे इनायत पे ला मुस्तफा जाने। शम्ए बज़ में खूं सलाम, शम्ए के माण्हू ईद सईद में खुश असां यार पंहिंजे जे ईद में खुश। उहा ईद भली आ ईद न खां जह वेले मुंहिंजो पगदार ईंदो। कुर्बान वञा उन रस्ते जह रस्ते सां सरदार ईंदो। अॼु कुर्ब करे कठड़नि में मुंहिंजो चंड खां चओ चओ मुंहिंजो चंड खां सोहे मूंखे चवंदा माण्हू त मुबारक थई हिन गॾजाणीअ जी गुलाम नबी। खिली चवंदुसि खैर मुबारक मां इहो सुतत सगोरो वारो ईंदो। कुर्बान वञा उन रस्ते तां जह रस्ते सां सरदार ईंदो। अॼु कुर्ब करे ॾियो ख़बर सरकार अची सघे थो या न? इन मुल्हनि त पाबंदी हणी छॾनि न, मिटीअ जा ढेर आहिनि। किथों ईंदो किथों ईंदो कीअं ॾिसी सघंदो? जैसे चाचा चिबड़ कुरान त पढ़ कुरान फरम अलम तर कैफ। ओ मुंहिंजा मोहम्मद तूं पंहिंजे अमर जे पेट मां बि अबरे काफ़र वारनि खे ॾिसी रहे। जेकॾहिं अम्मा जे पेट मां मुंहिंजो मोहम्मद ॾिसी सघे थो त गुंबद खज़रा मां बि मोहम्मद करीब रही बख़्श जमालीअ वारनि खे ॾिसी सघे। ॻाल्हायो अल्लाह अकबर।
हुसैन आए त भला ॾेखारियो काथे आ हां असांखे खुशबू बिगान थी अचे पोइ आहे त काथे आ चई सदा ॾिसंदियूं अखियूं अदा हाओ या ॾिसंदियूं अरे लतीफ़ खां पुछे तो अख पिरीअ जे अख में थी कुठलन जो अख पिरीअ जे अख में थी कुठलन जो कम लाहे विझ लतीफ़ चए चोटीअ सूधो चम जे निकरी वञई दम तब अख पिरीअ जे अख में अख पिरीअ जे अख में चनी पाती अखे उहा अब्दुल लतीफ़ चवे हुई आशिकन जी बीत मिड़ो ई मखे पई मथो पिटे मानी अले आशिकन जी अख भी हुई आ सोने लतीफ़ के नजर हुई ना मुंजा दोस्तो इतो हलंदो इतो बेटा हले मुंजा दा रात अचे वनी दराजन में रहे वरी पो मुंजा बी रात अचे रहे खोड़न में चनी फकीर हुंदो सुभान अल्लाह उन्हें फकीर जे ओताक ते रहंदो हो सियारे जी रात हिन त तंबूरो पांजो रखी छडियो कमरे में तंबूरो आधी रात पाणे वजन शुरू कई आवाज परे ते वियो सियारे जी रात सुबह जो मखतूम जेके खोड़न जा मखतूम अब्दुर्रहमान वारा रहमतुल्लाह अलैह मुजादा फकीर निकता के बला रात राग थेवा सुरू साज सुरूद वगोआ हराम आ शरीयत में ऐं वो देर को न कंदा ताज़ीर दी देर न कंदा शरीयत जो कानून आ न सही फकीर निकरी पिया खलीफा गोलींदा म्या चनी हु जन वट पहुता लतीफ़ बैठो आ यकतारो पे पियो आ तंबूरो पियो आ लतीफ़ के चयो हल मखतूम साहब घुरायो थी जी मखतूम साहब त सही अल्लाह जो वली हो समझियो त रात तंबूरो तो वगो आ शरीयत खां बाहर त मां बिनाया ऐं मखतूम साहब शरीयत जा पाबंद हन ताज़ीर दींदा लतीफ़ चयो हाणे अटकल कया मुंहिंजा दोस्तो अजीजो को ठिकर हो का अहिड़ी शइ खणी कोयलो पियो अंगर उन सां खणी कुझु लिखी करे हुननि खे चई बाबा ही वञी साईं खे ॾियो अॼु मां तव्हां सां कोन हलंदो मां पाण ई पहुची वेंदुसि बस तव्हां हे मुंहिंजो न्यापो वञी ॾियोसि उतो हो फकीर मोटिया हो भी सिद्धी न हुआ लतीफ़ सैयद सगोरो आ चवे तो ठीक आ मोटी आया जी जो पहुता अचे बाबा ॾियो ख़बर किथे आ लतीफ़ जी सही हे लिखी ॾिनो थई अलाए छा ॾिसो मखतूम साहब जो लिख ॾिसो ॾिठो तो लिखियो पियो आ त अॼु न ईंदसि आऊं सुबुह ईंदसि पाण अॼु न ईंदुसि आओ सुबुह ईंदुसि पाण पर करे तनी खे साड़ो जन खया बार खुयल जा खुदा जो कसम मखतूम साहब अखिल वारो वा टप ॾेई उथियो जी खलीफ़ा देर न कयो हे आंगण खे सिंगारियो घिटियूं सिंगारियो छटकार कयो अतर लगायो अमीर लगायो क़िबला छा ॻाल्हि पाण फरमाए तो सुभाणे लतीफ़ ईंदो पर अकेलो को न ईंदो सोने मोहम्मद